सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त सिंध सरकार धरना हणंदड़ क़यादत सां ॻाल्हियुनि लाइ तयारु आहे। सियासी पार्टियुनि ऐं वकीलनि खे विॻोड़नि ते नज़र रखणु घुर्जे। हुन चयो त मुल्की सूरतहाल खे नज़र में रखंदे अकुल सां फ़ैसिला करण जी ज़रूरत आहे। शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त तकरारी कैनालनि जो मामिलो पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ जी क़यादत में हल थी चुको आहे। हुन चयो त सीसीआई जे इजलास खां पोइ कैनालनि जो मामिलो हमेशह लाइ दफ़न थी वेंदो। अहम ख़बर खां अवां खे अपडेट कंदा पिया हलूं। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त सिंध सरकार धरना हणंदड़ क़यादत सां ॻाल्हियुनि लाइ तयारु आहे। सियासी पार्टियुनि ऐं वकीलनि खे विॻोड़नि ते नज़र रखणु घुर्जे। मुल्की सूरतहाल खे नज़र में रखंदे अकुल सां फ़ैसिला करण जी ज़रूरत आहे। तकरारी कैनालनि जो मामिलो पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में हल थी चुको आहे।